बाबा कोताराम साहिब वरदान ॾिनो कंहिंखे, बाबा ताराचंद खे। चईंसि तव्हांखे 2 ॿार ॾींदासीं, पर हिकु ॿार तव्हांखे कंहिंखे ॾियणो आहे, दरबार खे ॾियणो आहे। हिकु ॿार कंहिंखे ॾियणो आहे, दरबार खे ॾियणो आहे। त जीअं संत कंवरराम साहिब थोड़ा वॾा थी विया, चयोसीं वॾनि में माता तीरथ जे दिल जा दिलारा, ताराचंद जे अखियुनि जा। कल्ह 13 अप्रैल वैसाखी ॾींहुं संत कंवरराम साहिब जो जनमु ॾींहुं हूंदो आहे, त पाण अॼु उहो था मल्हायूं। अॼु उन्हनि खे यादि करे उन्हनि जो आशीर्वाद पायूं था। जेतिरी पाण संतनि जी महिमा ॻाईंदासीं ओतिरो पाण खे उन्हनि जो आशीर्वाद मिलंदो आहे। उन्हनि जहिड़ा त न थी सघंदासीं, पर 1% बि उन्हनि जूं ॻाल्हियूं कयूंसीं त असांखे उन्हनि जो आशीर्वाद ज़रूरु मिलंदो, असांजो जीवन सुठो थी वेंदो। सिंध जा सरताज हुया, उन्हनि खे चवंदा हुआ घोटनि जा घोट। थियो ईअं, जॾहिं थोरो वॾो थी वियो, हाणे टाइम अची वियो, उहो ॿार कंहिंखे ॾियणो आहे, साईं सतरामदास जी दरबार खे ॾियणो आहे। ॾिसो माता लाइ केतिरो ॾुखियो आहे। हिते ॿार खे कलाक सेवा लाइ न मोकिलींदा आहियूं, भई कलाक बि ॿार घर जे सुख खां परे न वञे। भई कंहिंखे चवंदा बि न आहियूं भई हल असांखे मंदरु छॾणु, भई इहा बि तकलीफ़ असां ॿार खे छो ॾियूं। हिते माता पंहिंजो ॿारु ॾेई छॾियो, भई मुंहिंजो ॿारु अॼु खां दरबार जो ॿारु आहे। ऐं जीअं नंढा हुया, माता ॾींदी हुयसि कुहर, वञी करे इहो कुहर विकिणी अचु। विकिणंदे विकिणंदे ॻाईंदा वेंदा हुआ। गले में वेठी हूंदी हुई सरस्वती माता, ईअं ॻाईंदा जीअं कोयल, तमामु मिठड़ो आवाज़ु हूंदो हो। ऐं चवंदा वेंदा हुआ, ओ मुंहिंजा राणा 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 मुंहिंजा राणा। ओ सकोहर खणी हलियो, बाग खुलिया साईं कंवरराम जा। ओ सकोहर खणी हलियो, बाग खुलिया साईं कंवरराम जा। दिया पैसे में पंडित भरे ॾींदा, भरे होका ॾींदो हलियो राम नाम जा। ओ सकोहर खणी हलियो, बाग खुलिया साईं कंवरराम जा। मिठी ॿोली जो हलियो ॿोली, हिते लथल संतनि जी टोली। आवाज़ पयो कन ते, आवाज़ पयो, नेण खुलिया साईं सतराम जा। ओ सकोहर खणी हलियो, बाग खुलिया साईं कंवरराम जा। ओ सकोहर खणी हलियो, बाग खुलिया साईं कंवरराम जा। ओ मुंहिंजा राणा मुंहिंजा राणा मुंहिंजा राणा मुंहिंजा राणा मुंहिंजा राणा मुंहिंजा राणा, ताड़ियूं ताड़ियूं। मुंहिंजा राणा 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 मुंहिंजा राणा। संत निकिरी ॿाहिरि आयो, अची अचण सां गले लॻायो। संत निकिरी ॿाहिरि आयो, अची अचण सां गले लॻायो। पुछो नालो छा थी बचड़ा, पुछो नालो छा थी बचड़ा, आयो वेठल कहिड़े गांव जा। ओ सकोहर खणी हलियो, बाग खुलिया साईं कंवरराम जा। ओ सकोहर खणी हलियो, बाग खुलिया साईं कंवरराम जा। नालो कंवर मां सदाया, पुट ताराचंद जो माया। नालो कंवर मां सदाया, पुट ओ जरवारनि में जो गां, जरवारनि में जो आयो नौकर तव्हांजे नाम जा। ओ सकोहर खणी हलियो, बाग खुलिया साईं कंवरराम जा। ओ सकोहर खणी हलियो, बाग खुलिया साईं कंवरराम जा। ओ मुंहिंजा राणा मुंहिंजा राणा मुंहिंजा राणा मुंहिंजा राणा, सभई चओ केॾो सवलो आहे। ओ मुंहिंजा राणा मुंहिंजा राणा मुंहिंजा राणा मुंहिंजा राणा मुंहिंजा राणा। कंवर साध सभई
सबई खाईंदे पानी पीअंदे न पाई पींदे कंवर साध सबई खाईंदे पानी पीअंदे न पाई पींदे ओ करियां सिर पीसा दंद सदके आयो नौकर अवंदी नाम जा गुस्सा कुंवर करी हलियो बाग बुला साई कंवर नाम जा गुस्सा कुंवर करी हलियो बाग बुला साई कंवर नाम जा गोर साध सबिन खादा जेके कंवर नाम आंदा गोर साध सबिन खादा जेके कंवर नाम आंदा जंहिंजो नालो बि हिंद सिंध में जंहिंजो सिंध में कम करे वयो आम जा कोसा कुंवर कणी हलियो बाग बुला साईं कंवर नाम जा कोसा कुंवर कणी हलियो बाग बुला साईं कंवर नाम जा कोसा कुंवर कणी हलियो बाग खुलिया साईं सतनाम जा संत कंवरराम साहिब खे चयो सचे साईं रामदास साहिब सभु तुंहिंजा कुंवर खाईंदे पाणी पीअंदे पर तोखे पाई बि न ॾींदे अॻे संत पाण वटि कुझु रखंदा ई न हुया चवंदा रखंदासीं त रख थी वेंदो है न संतनि वटि कुझु बि न हूंदो हो त बराबरि चईंसि मुंहिंजो सिर बि साधन जे सदके आहे उन्हनि खे कुंवर खारायूं ऐं बराबरि छा थियो संत कंवरराम जा उहे कुंवर अॻिजी विया अॼु ताईं उन्हनि जो नालो आहे अॼु 87 साल थी विया आहिनि उन्हनि खे चोलो छॾे करे अॼु बि पाण उन्हनि खे यादि करूं था भॼन में चयोसीं अंदनि मंडन जो बणे सुल्तानी तो जहिड़ा चोल केरु भरे हिंदू मुस्लिम थियो न को सानी चयोसीं न भॼन में सभई मिली करे चवरायो हिंदू मुस्लिम थियो न को सानी कहननी तो जड़ी कुर्बानी अंदन मंडन जो बणे सुल्तानी अंदन मंडन जो तो जड़ा चोल केर भरे कंवरराम तो जड़ी सेवा केर करे भगत साहिब तो जड़ा चोल केर भरे नंढड़ा हुया जॾहिं संत कंवरराम साहिब जॾहिं अचनि था मंदिर में त ईअं थियो उते हिकु टोपी मिली हुई साईं सतरामदास साहिब खे कंहिंजी ॿुधल आहे इहा कथा हथ मथे करो है न उन्हनि खे हिकु टोपी मिली साईं सतरामदास साहिब खे उहा टोपी हिननि खे ॾाढी वणी हुई बिना ॿुधाए करे उहा टोपी खणी करे घरु आया हुआ जेतिरा ॾींहं इहा टोपी संतनि वटि हुई संत कंवरराम साहिब वटि हुई ओतिरा ॾींहं उहे छा रहिया बीमार रहिया माता अचे थी चईसि भाई मुंहिंजो पुटु आहे कंवर उनखे बुखार थियो आहे सभिनी वैद्य डॉक्टर खे ॾेखारे चुका आहियूं पर उन्हनि जो बुखार लहे न वेठो चईसि वठी अचीसि ॿार खे ॿार जीअं आयो ॿार खे निहारे करे संत कंवरराम साहिब खे छा था चवनि साईं सतरामदास साहिब जेके टोपी चुराईंदा से बीमार रहंदा उते उनखे यादि आयो मां बिना ॿुधाए करे मंदिर जी शइ घरु खणी वियो आहियां वया वञी करे टोपी खणी आया ऐं अची करे उहा उन्हनि खे ॾिनऊं उन ॾींहं खां वठी चयो अॼु खां वठी मां मंदिर जी कंहिं बि शइ खे हथु न लॻाईंदुसि भॻिती कंदा हुया लखनि में पैसा जमा थींदा हुया कोई ईंदो हो चवंदो साईं मुंहिंजे न्याणीअ जी शादी आहे घणा पैसा खपनि न्याणीअ जी शादी लाइ साईं मूंखे 1000 रुपयो खपे अॼु खां 80 साल अॻु 1000 माना अॼु जा 10 लख छा कंदा हुआ तेसि ताईं भॻत चालू रखंदा जेसि ताईं घणा रुपया जमा न थियनि 1000 रुपयो जमा न थियो ऐं जीअं उहो 1000 रुपयो जमा थींदो हो उन छोकिरीअ जे पिता खे ॾींदा हुआ ऐं उन्हनि जी शादी कराईंदा हुआ त अंडनि मंडनि जा झोल भरंदा हुया उन्हनि खे दिलि थींदी हुई साईं अॼु असांखे तीवण खाइणो आहे ईंदा सेवादारी पुछण लाइ साईं अॼु प्रसाद चवंदा आहिनि तीवण ठाहियो साईं तव्हां त तीवण न खाईंदा आहियो
पर असांजे प्यारनि जी इच्छा आहे, उन्हनि खे केरु खाराईंदो? पाण ॾींदा आहियूं फ़क़ीरनि खे तीवण, भले 4 ॾींहं फ्रिज में पियो हुजे, पाण ई खाईंदासीं, उन्हनि खे न ॾींदासीं। कॾहिं ठाहे करे कयो आहे दान पान, भई उन्हनि जी बि इच्छा हूंदी, सभिनी जी इच्छा थींदी आहे न, भई अॼु असां मटन खाऊं, अॼु चिकन खाऊं, उन्हनि जी बि इच्छा थींदी हूंदी। त छा कंदा हुआ, चवंदा उहो ठाहे अचो, तीवण ठही ईंदो हो, पहिरियों उन्हनि अंदरि वञनि खे ॾींदा हुआ ऐं पाण ई थोरो चखंदा हुआ, पंहिंजे नाले जी बि परवाह न कंदा, भई माण्हू छा चवंदा, संत थी करे तीवण खाए थो, पर चवंदा मुंहिंजे प्यारनि जो मन जेको आहे उहो पूरो थिए। कंवरराम तो जहिड़ी शेवा केर करे, भगत साहिब तो जहिड़ा कम केर करे। लक्ष्मी हिंद सिंध के आलाप बुलाए, मोल बार के वैट जियारे, हिंद सिंध के आलाप बुलाए, मोल बार के वैट जियारे। लक्ष्मी तो दर शीस निभाए, लक्ष्मी आवाज काढे सभी चवंदा महाबती अरदास करी, कंवरराम तो जहिड़ी सेवा केर करे, भगत साहिब तो जहिड़ी सेवा केर करे। हिक माता अचे थी त छा कंदा साईं कंवरराम साहिब, लोलियूं ॾींदा हुआ ॿारनि खे। अॼु माता उते अचे थी ऐं हथ में छा खणी आई आहिनि, मोल ॿार खणी आई आहिनि, अची करे ॾिनई संतनि जे हथ में। हाणे संत ॼाणनि, उन्हनि जो कमु ॼाणे, ख़बर हुयसि मोल ॿार आहे, मूंखे उहो मोल ॿार वापसि न ॾींदो। संत बि सम्झी विया, जे मां हिनखे मोल ॿार वापसि ॾियां थो, इहो मुंहिंजो नालो ख़राबु कंदी। इहे चवंदी मां त जीवत ॿार ॾिनो हो, तव्हां मूंखे मारे करे ॾिनो आहे। उते न हिन पासे ॾिठूं न हुन पासे, सिधो कंहिंखे यादि कयूं, पंहिंजे गुरूअ खे यादि कयूं, सच्चे साईं सतराम दास खे। छा था चवनि, आ सतगुर सचा सतराम, आ सतगुर सचा सतराम, अची आखिय में सहाई, अची आखिय में सहाई। मेरी गाल वरिया तमाम, मेरी गाल वरिया तमाम, अची आखिय में सहाई थी, अची आखिय में सहाई थी। तुंहिंजे हुकुम सां आयस मां दाता, भक्ति करण हितड़े साईं। तुंहिंजे हुकुम सां आयस मां दाता, भक्ति करण हितड़े साईं। रखी ॻाल्हि दिल में, विझी मुश्किल में, मूं सां ठगी कई माई, अॼु मूं सां ठगी कई माई। न त हाणे पिया तो बदनाम, न त हाणे पिया तो बदनाम, अची आखिय में सहाई थी, अची आखिय में सहाई थी। तमामु मुंहिंजी पिया आहिनि, संत कंवरराम साहिब तमामु दुखी आहिनि, दुखी थी करे ॿाॾाइनि वेठा पंहिंजे गुरूअ खे, भई अचो मूंखे अची हिते मदद कयो, मां तव्हांजे मर्ज़ीअ सां हिते आयो आहियां ऐं हिन माईअ मूंसां ठगी कई आहे, हिन माईअ मूंखे मोल ॿार पंहिंजे हथ में ॾिनो आहे। अॼु मां जेकर उनखे ॿार मोटाए नथो ॾियां त तव्हांजो बि नालो ख़राबु थींदो ऐं मां बि छा थी वेंदुसि, बदनाम थी वेंदुसि। उते मन में छा थो रखे साईं सतराम दास साहिब छा था चवनि, कूका कंवर जो ॿुधी कंवर लाए, सतगुर आवाज़ आलापियो। कूका कंवर जो ॿुधी कंवर लाए, सतगुर आवाज़ आलापियो।
सां कंवर प्यारा। ये समझो साईं सतराम दास साहब पाण खे वेठा चवनि घबराई छो तो कंवर प्यारा, दिल में मिलियो तुंहिंजो न्यापो, मूंखे दिल में मिलियो तुंहिंजो न्यापो, तोसां गॾु आहियूं सुबुह ऐं शाम, तोसां गॾु आहियूं अची औखीअ में सहाई थी, अची औखीअ में सहाई थी। आ सतगुर सचा सतराम, आ सतगुर सचा सतराम, अची औखीअ में सहाई थी, अची औखीअ में सहाई थी। सतगुर संभारे माई बिहारे, उते संत शुरू कया लोली, सतगुर संभारे माई बिहारे, उते संत शुरू कया लोली। हुक्म इलाही ॾिठो ख़ल्क़ खुदाई, हुक्म खुदाई ॾिठो ख़ल्क़ इलाही, ॿार शुरू कया रोली, उते ॿार शुरू कया रोली। ॿुधी कुआं कुआं जो आवाज़, ॿुधी कुआं अची औखीअ में सहाई थी, अची औखीअ में सहाई थी। आ सतगुर सचा सतराम, आ सतगुर अची औखीअ में सहाई थी, अची औखीअ में सहाई थी। मेरी ॻाल्हि वधी आ तमाम वे, अची औखीअ में सहाई थी, अची औखीअ में सहाई थी। हज़ारनि दुनिया में भक्ति कई आ, हज़ारनि दुनिया में, पर तो जहिड़ो नाहे को स्वामी, तो जहिड़ो नाहे को स्वामी। कंवर बि हज़ारनि दुनिया में भक्ति कई आ, हज़ारनि दुनिया में, पर तुंहिंजी मत नाहे साईं, पर तुंहिंजी मत नाहे साईं। होए पाण तो प्रभु प्यारा, होए पाण तो प्रभु प्यारा, कंवर बि तुंहिंजो दरबानी, आहे कंवर बि तुंहिंजो दरबानी। संगत आहे हरदम गुलाम, संगत आहे हरदम गुलाम, अची औखीअ में सहाई थी, अची औखीअ में सहाई थी, अची औखीअ में सहाई थी, अची औखीअ में सहाई थी। बोलो अमर शहीद संत कंवरराम साहिब की। पाण सां बि ईअं ई थियो, स्पीकर अॼु मरी वियो हो, है ना, ऐं दिलि में सोचियासीं असां वापसि त नथा वञूं, हिनखे जॻायोसीं स्पीकर खे, हुतां वायर खणी करे, है न, इहो बि उहा करणु शुरू थी वियो। त पाण प्रभुअ खे यादि कयोसीं, बाबा खे यादि कयोसीं, त बाबा पंहिंजा कम पाण ई कंदा आहिनि। पाण खे हली भले सत्संग न ॿुधूं, पर उन्हनि खे ॿुधणो हूंदो आहे, उहो पंहिंजो बंदोबस्तु पाण ई कंदा आहिनि। बोलो बाबा हरदास राम। चङा मंगल अॻु जॾहिं बाबा जो जनम ॾींहुं मल्हाइनि पिया, उनखे घर मां निकिरण में थोरी सुस्ती थिए पई। मां चयो अचनि था जलमा वारा, उहे ॻाईंदा, वरी मां वञा, वरी मां बि ॻायां, त उन्हनि जो बि टाइम घटिजी वेंदो, तंहिंखां मां नथी वञा, ईअं सोचियो मां चयो हलो मथो त टेके थी अचां। हिते आयसि त अञा उन्हनि जो प्लेन ई लेट थी वियो हुयो,
मूंखे पूरो अधु मुनो कलाक भॼन ॻाइण लाइ मिलिया त वेठा आहिनि बाबा पाण पंहिंजा कम करण लाइ ॿुधण लाइ। बोलो बाबा हरदास राम साहिब की। संत कंवरराम साहिब जॾहिं भक्ति कंदा हुआ त उन्हनि खे तमामु घणा माण्हू पैसा ॾेई छॾींदा हुआ, ज़ेवर ॾेई छॾींदा हुआ। जंहिंजी मन जी मुराद पूरी थींदी हुई कंगण लाइ ॾेई वेंदा हुआ, चेनूं लाइ ॾेई वेंदा हुआ, पर उहे ॾिसंदा न हुया भई हुन में छा आहे। उहे छा कंदा हुआ, खणी खणी जंहिंजे मन में जेको आयो, जेको साम्हूं आयो आहे हुनखे ॾींदा वेंदा हुया। पर कॾहिं ईअं नज़र मथे करे न ॾिसंदा हुआ भई हुनखे ख़राबु न लॻे भई मां वठां वेठो। ॾिसंदा न हुया, जंहिंखे जेको अचे भेदभाव न रखंदा हुआ, जंहिंजे नसीब में जेको आहे। हिकु दफ़ो ईअं थियो, धर्म पत्नी कंप्लेन कई। कंहिंखे कंप्लेन कई? धर्म पत्नी कंहिंखे कंप्लेन कई? कंहिंजी कथा ॿुधो वेठा? साईं कंवरराम साहिब जी। ज़ेवर विराए ईंदा हुआ पर धर्म पत्नी खे न ॾींदा हुआ। धर्म पत्नी हिकु दफ़ो कंप्लेन कई, चईसि सभु विराए ईंदा आहियो, कुझु त घर खणी अचो, मूंखे बि त इच्छा आहे भई मूं वटि बि त ज़ेवर हुजनि, मूं वटि बि त पैसा हुजनि। त साईं कंवरराम साहिब जिन खे पाण चऊं साक्षात ईश्वर हुया, ख़ुदा जो रूप हुया, हीअ गादी विछायल हुई, चादर मथे कयूं त सॼी उहा जेका चादर आहे छा सां भरियल हुजे? पैसनि सां भरियल। चऊंसि जेतिरा खपनि खण। माना हुनखे दृश्य ॾेखारियूं भई भॻवान जो ॾिनल सभु कुझु आहे। हुया न हुते पैसा, पर हुनखे ॾेखारियूं भई भॻवानु असां सां गॾु आहे ऐं असां वटि सभु कुझु आहे। उते उहा माता शर्मिंदी थी वई, मां हुननि खां न घुरणु खपंदो हो। हिकु दफ़ो ईअं थियो, सभु ज़ेवर विराए आया हुआ, पर जेको चोलो पाए विया हुया उन चोले में हिकु नंढड़ो कोको, अॻे नक में कोको पाईंदा हुआ, उहो कोको रहिजी वियो हुयो। उहो घर खणी आया, चवनि था हाणे इहो पाण ई अची वियो आहे हिन में, हाणे इहो छा वञी मंदर में वापसि ॾियां? तंहिंखां इहो मां पंहिंजी धर्म पत्नी खे ॾियां थो, उहो पाए इहो कोको। उनजे नक में ॾिनऊंसि पाइण जे लाइ। ऐं जंहिं ॾींहं खां माता उहो पातो, 1 साल थी वियो, 2 साल थी विया, ॿार ई न थिए। विया साईं सतरामदास साहिब वटि, चईसि भई असांखे कृपा करो ॿार थिए, असांखे किको थिए। अॻे छा चवंदा छोकिरे खे? किको चवंदा हुआ। त साईं सतरामदास हुननि जे न्यारनि था ॿिनी ॾे, चवनिसि था जेके कोको खणंदा उन्हनि खे किको न थींदो। बोलो अमर शहीद संत कंवरराम साहिब की। बोलो सच्चे साईं सतरामदास। उन्हनि छा कयो, मिंट में उहो कोको जेको आहे अची करे दरबार में वापसि ॾिनऊं ऐं बराबरि उन्हनि खे हिकु सुपुत्र ॼायो, जंहिंजो नालो छा रखियो वियो? बाबा पेशूराम। उहे अची करे अमरावती